हे भगवान हमारी सपनों मां हिते कीअं हो शादी हो डीजे हो बफे है मुंहिंजा लिफाफा किथे आहिनि मुंहिंजा लिफाफा? अनिल अंबानी खणी हो लिफाफा अनिल अंबानी। अरे मम्मी रोज रोज सपनों थी ॾिसी यार तूं। सुपनो? अरे त पोइ डीजे जो आवाज किथां पे तो अचे? अरे मम्मी पासे में सुरेश जी शादी आ। अरे चरियो सुरेश उतां पियो आवाज अचे। अल्लाह हुन चरण जी शादी बि थिए थी, मुंहिंजे पुट विजय जी शादी करी थींदी। तव्हांजूं जेकियूं डिमांडूं आहिनि न उन सां त सपने में ही शादी थींदी। अरे विजय जी एतिरो जल्दी ऑफिस तो वञी छा? 10 थिया आहिनि, हाणे ऑफिस वञा थो। अरे 10 थी विया आहिनि, मूं हिन ठाकुरनि जी पूॼा न कई आहे। अरे मोहित तोखे मां चयो न ठाकुरनि जी पूॼा जो सामान वठी अचजांइ, त तूं सभु वठी आए? हे वटि तुंहिंजे ठाकुरनि जी पूॼा जो सामान। मुंहिंजा ई ठाकुर आहिनि, तुंहिंजा काननि के? मुंहिंजा कोन्हनि ठाकुर। अरे तू पहिरीं वॾे ठाकुर पोइ नंढे ठाकुर जी चिंता कर। अरे विजय भैया जी शादी कराए का घंटी वजाए को ढोल वोल वजा रहा है। वठी आए पूॼा जो सामान? हाँ हिन में गुल आहिनि ई कान, तॾहिं त कृष्ण भॻवान कुछ कम कान थो करे न मुंहिंजा। कोई काज वाज नथो थिए। कहिड़ो काज? थिए थी मुंहिंजे पुट विजय जी शादी। साईं गुलनि सां जे शादी थिया त घणनि जा गुल कुंवारा वेठा हुजनि आया। अरे मम्मी सॼो ॾींहुं तूं ठाकुर ठाकुर किशन किशन कंदी आई। इन खां सुठो विजय भैया जी शादी लाइ रिश्ता ॻोल्ह, माण्हुनि सां मिल, इहो कमु कर। तू त आहीं नास्तिक, पाप पवंदई मुआ। हाँ कुछ त पए। असांजे घर में कॾहिं कंहिंजे मथां कुछ पए नथो। विजय भैया जे गले में शादी जी माला नथी पए, डिम्पी सां मुंहिंजो संबंध नथो पए, तुंहिंजे मुंहं में ॾाढी जूं ॻाल्हियूं घटि नथियूं पवनि, पापा जे मथां पारो नथो पए। अरे कुछ त पए, घटि में घटि पापी पए। अरे कीअं तूं पैदा थिए चरिया? मज़ो पाण था वठो ऐं मूंखां था पुछो कीअं पैदा थिए। साईं सभिनी खे ख़बर आहे ॿार कीअं पैदा थींदा आहिनि। खिलो छा था, तव्हां कोन कया आहिनि छा? इहो कमु असांखे ॾाढो बढ़िया तरीक़े सां ईंदो आहे। अरे भाई बुख लगी आ, नाश्तो वास्तो मिलंदो घर में? अरे गरीब जी धीअ केॾां थी वञी? अरे गरीब जो पुट हूंदे तू मुंहिंजो पीउ त शाहूकार आ। हे मुंहिंजे पीउ ते न वञ, मुंहिंजे पीउ मूंखे आईफोन वठी ॾिनो आहे। हाँ मुंहिंजे भी मूंखे टाइटन जी वॉच वठी ॾिनी अथई। मुंहिंजे पीउ मूंखे फास्ट ट्रैक वॉच वठी ॾिनी आहे। ख़बर आ तुंहिंजो पीउ वरी भंडारनि में रोटी खाईंदो आ। हाँ जिन भंडारनि में मुंहिंजो पीउ रोटी खाईंदो आहे न उन्हनि ई भंडारनि में तुंहिंजो पीउ ॿाहिरि बीह करे चंपलू चोरी कंदो आहे। हाणे मुंहिंजे पीउ त न वञजाए। मुंहिंजे पीउ ते न वञ। मुंहिंजे पीउ त न वञजाए। ॾिस मां तोखे आईफोन हणी छॾंदो मथे ते। हणी छॾ। छोड़ा मां तूं मुंहिंजे पीउ ते न वञ। तू चुप करे वे। ॾिस तूं मुंहिंजो मथो न खा। अरे तू मुंहिंजो मथो न खा। मुंहिंजे पीउ ते न वञ। शट अप यार। मुंहिंजे पीउ ते न वञ। अरे चुप। अरे लड़ो छो था? अरे ता ॿिन्हिनि जो पीउ त हिकु ई आहे न। अरे भाई नाश्तो ॾियो यार। अरे गिव मी ब्रेकफास्ट फास्ट गिव मी ब्रेकफास्ट। अरे ओ चरिया हेॾो गुस्से में छो? कल रात जो सपनो ॾिठई आहे जेको पूरो न थियो, मतलब विच में ही? हाँ ॾिठो न सपनो। मुंहिंजी तनख़्वाह वधाई अथव तव्हां ऐं मूंखे छुट्टी बि ॾिनी अथव पूरे 2 महीननि जी, उहा बि तनख़्वाह सां गॾु। अरे हिन ॻाल्हि ॿुध, असां तोखे तनख़्वाह ॾींदासीं, तूं ख़तम करे छॾने। असां तोखे 2 महीने तनख़्वाह ॾींदासीं, तूं वरी ख़तम करे छॾने। मतलब असां तोखे जॾहिं तनख़्वाह ॾींदा आहियूं ख़तम थी वेंदी आहे न। इन खां सुठो तूं असां खां तनख़्वाह ई न वठ, असां वटि जमा रहंदी, न वठंदे न ख़र्च थींदी, ठीकु आहे न? ऐं ॿुध तुंहिंजो कमु आहे सपना ॾिसण। तूं सपना ॾिस, ड्रीम 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 गर्ल। अरे हड़पी हाँ मैं पहुंची आया। निकली वही है? अरे पर आधे कलाक ही तो लेट आया। सॉरी बेबी। हाँ शाम जो मिलूं था पक्का है? हाँ शाम जो 7 बजे फिक्स टाइम। हाँ मां अची वेंदमि टाइम ते। ओके सॉरी है, लव यू। सर हरिओम। अरे हरिओम हरिओम हरिओम। अरे भाई कहिड़ा हालचाल? बस बढ़िया। वठो मिठाई। छा जी? असांजे घर में न्याणी आई आहे, गुड़िया थी आहे मूंखे। अरे वो कीअं थी वई? कीअं मतलब? अरे मतलब तुंहिंजी शादी कॾहिं थी वई? शादी न पतो आहे तव्हांखे? मां 1 साल पहिरीं तव्हांखे
काज ॼण आयुमि तव्हां इंदौर विया आहियो पंहिंजे लाइ छोकिरी ॾिसण यादि आहे तव्हांखे? ठीकु आहे भाऊ गुड वाधायूं थींदी तोखे थैंक यू। हे भगवान कॾहिं मुंहिंजी शादी थींदी? थोतलनि जी बि शादी थी वई, मुंहिंजी अलाए कॾहिं थींदी। पसंदि त मूंखे इहे बि आहे, पर मम्मी ॾाजो हे झूलेलाल कुछ कर कुछ कर। किसी शायर की गजल ड्रीम गर्ल ओ कहीं तो मिलेगी, कभी तो मिलेगी, आज नहीं तो कल। हिन महीने में चौथो दफ़ो लेट आयो आई। तव्हां छोकरनि खे मज़ो ईंदो अच्छा असां छोकरियुनि खे वेट कराइण लाइ? अरे असां बदलो वठंदा आहियूं, बदलो। हाँ बदलो मतलब? अरे बदलो मतलब असां जेको छोकरियुनि सां फ्रीक्वेंसी सेट करण में, तव्हां सां मोहब्बत करण में टाइम ॾींदा आहियूं। हाणे पंहिंजो एग्जाम्पल ॾिस, 4 साल लॻा मूंखे तोसां प्यार वधाइण में, तोसां ॻाल्हाइण में। जेको मां तोखे टाइम ॾिनो आहे हिनखे हाणे मां कंपनसेट थो कयां, इन करे असां तव्हां खां बदलो वठंदा आहियूं। अच्छा ओ डार्लिंग नाराज़ न थी। ओए डिम्पी डार्लिंग मां तोखे ॿुधाइण ई विसरी वियुसि, अॼु मम्मीअ सुपिनो ॾिठो, विजय भैया जी शादी जो सुपिनो। अरे पागल, वो सपनो आ हकीकत कोने। जल्दी उन सपने के हकीकत में बदल, न त मुझे भूलजी वञ। मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा। अरे ओ बोंधूमल, तोखे हे भी खबर कोने कि हो सुनील शेट्टी जो डायलॉग आ, देवानंद जो न। हमेशा ही मजाक कंदो रहंदो आई, कॾहिं त सीरियस थींदो कर। ॾिस मूं वटि न टाइम घटि आहे, हे तोखे ख़बर आहे। तूं पंहिंजे भाउ जो रिश्तो किथे फिक्स कर, न त मुंहिंजा घर वारा मुंहिंजो रिश्तो बेहंद फिक्स करे छॾींदा। Mohit, I told you that day, right? That my brother is coming from America for 2 months and he wants to fix my engagement anyhow. Why don't you get it and why don't you get serious about it? ही छोकरी जेडी मतलब वधिक इंग्लिश ॻाल्हाईंदियूं आहिनि न, मतलब तव्हांजे मथां प्रेशर थी ठाहिण चाहिनि। ऐं छोकरा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जेडी महिल ही इंग्लिश ॻाल्हाइनि न, तव्हांखे घबराइणो कोन्हे। जेडी महिल ही गिड़ 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 करनि न, तव्हांखे कुझु कोन्हे करिणो। तव्हांखे सिंपल जवाब ॾियणो आहे ईअं, ओ यस, ओ या, ओ यस। ॾिसो इहो कमु कंदो आहे। He's very serious about it and you don't really Oh, understand yeah. about Oh, it. yeah. Mohit, तू वरी तो मजाक करे। तोखे चयो माना मुंहिंजो भाउ आयल आहे 2 महीननि लाइ अमेरिका खां, ऐं हू मुंहिंजी एंगेजमेंट फिक्स कराई वेंदो। अरे डार्लिंग तू पंहिंजे घर वारनि खे चई छो नथी छॾी? मतलब तू बस उन्हनि खे एतिरो चओ कि मोहित जो वॾो भाउ वेठो आहे। डार्लिंग मां शादी करण सां त हींअर ई तोसां शादी करे वठां, पर तू समझी थी न। ॾिस पाण सिंधी समाज में रहंदा आहियूं, ऐं सिंधी समाज में को अगरि वॾो पुटु घर वेही रहे ऐं नंढे जी शादी थी वञे, पोइ त बाहि लॻी वेंदी आहे। ओड़े पाड़े जी मायूं सत्संग में टिकाणनि में साॻियूं ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। बस ख़बर अथई फलाणे जो पुटु वॾो वेठो, ख़ाली नंढे जी शादी करे छॾियनि। हा दी सच थी चई, सफ़ा चंडी आहे, अहिड़ी निभागी आहे, ॾाढो ॾाचो घुरियो अथई। पंहिंजे सोन जहिड़े पुट खे 33 साले जो पोड़ो करे छॾियईंसि। ॿी चवंदी हा भेण सच त चओ थियूं, मुंहिंजी धीअ लाइ रिश्तो मोकिलियो, मुंहिंजी धीअ खे 5 ॿार थी विया आहिनि, निभागो अञा कुंवारो वेठो अथसि। अरे ॾाढो टेंशन आहे। तू समझी थी न मां तोखे छा थो चवण चाहियां? बस तू पंहिंजे भाउ खे एतिरो चओ कि हिकु दफ़ो विजय भैया जी शादी थिए, पोइ ॾिस मां घोड़ीअ ते चढ़ी तुंहिंजे घर टिक 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 टिक। अरे हो सभु त ठीकु आहे, पर मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधाए, तुंहिंजे भाउ लाइ रिश्तो छो नथो अचे? तव्हांजे खानदान में कोई कमी आहे छा? ए ॾिस तू मुंहिंजे खानदान ते न वञ। हा ऐं रिश्ता ईंदा हुआ, ॾाढा सुठा सुठा रिश्ता आया, पर मम्मी मम्मी छा? बाबू बोलो भालो अम्मा लालच वाली विच में बैठी लटके, हाय मुंहिंजी किस्मत कारी, शायद कॾहिं न थींदो मुंहिंजो महबूबा सां मेल मेल मेल। मोहित लिसन, आई हैव एन आइडिया। असां न तुंहिंजे घर विच वारनि खे था वठी अचूं। यस विच वारनि खे मोकिल, ॾाढो मज़ो ईंदो। ओ सैयद अली प्यार का दुश्मन, हाय हाय ओ हाय हाय। अरे चरिया हो विच वारा न, विच वारा माने मैरिज ब्यूरो वारा जेके रिश्ता ऐं मिटी माइटियूं कराईंदा आहिनि। करेक्ट, मूंखे लॻे थो इहो आइडिया कमु कंदो। हा। तो वटि को माण्हू आहे जेको इहो कमु कंदो हुजे? अरे तू छॾ यार, पंहिंजो लपू टपू कट। हाँ लपू टप। ओ गॉड लैपटॉप जल्दी। हाँ। यस 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 यस। शादी फेल फेल फेल, ओ शादी फेल फेल फेल, वेडिंग बेल बेल बेल, वेडिंग बेल बेल बेल, शादी फेल फेल फेल, शादी फेल फेल फेल, वेडिंग बेल बेल बेल, शादी शादी
छाया खे मां चयो आहे डबल कमीशन वठ मुंहिंजो कम करे ॾे ओ मामा ओ मामी ओ चाचा ओ चाची ओ मामी हेॾे अच हो हीरो नंबर 1 आया मां तब आया मजबूर शादीअ जा सुपना मुंहिंजा छा थींदो जग ना चूर हर हर महबूबा वजाए थी कन में वार्निंग बेल 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 वेडिंग बेल 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 शादी फेल 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 शादी फेल 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 वेडिंग बेल बेल बेल